दीवार ये जो ना ना वो आर्मी जो जनरल जो मीटिंग पोस्ट में थी अच्छा मीटिंग कैंसिल डाउन मीटिंग खत्म थी दीवार तो मुझे याद है रोड सुनसान थी ना और ट्रैप वो तभी दरपुर थी वही सही बिल्कुल बिल्कुल मुल्क सॼो उर्दू में हलियो त टीयरिंग सिस्टम लाहौर में ॾिठी त लाहौर सॼो कुझु कोन रोड ते असां रोड ते बि घुमियासीं रिकॉर्ड करण लाइ छॾे इम्पैक्ट कहिड़ो आहे शहर जो जीअं महिमान हुन जो हल त ॾिसी ॾेखारींदो माण्हू घणा होटलुनि ते वेठा टीवीअ ते रशियूं ॿिया घरनि में इन्वर्टर टीवी घरनि में ॿाहिरि कुझु कोन हो सवाइ एयरपोर्ट न ईंदड़ वेंदड़ रस्तो जेको आहे बाक़ी अलाह लिखी स्क्रिप्ट असांजी गाॾी पे दौड़ी तव्हां लिखी स्क्रिप्ट ॾेई छॾींदा आहियो न पीटीवी असांखे इनवाल्व कंदी गॾु हुई हा पीटीवी जो इहो सिस्टम हो न राइटर गॾु हुनखे पंहिंजो आइडिया हूंदो हाणे ही ॿियो थी वियो आहे एसे ते तव्हां हाणे वापारु जहिड़ो कर हाणे वापारु बिज़नेस त असांखे अचे कोन बाक़ी इंडियंस आहिनि गिराक मिले अच्छा छा ॾींदा आहिनि तव्हांखे हिनजो पेमेंट घणी कंदा आहिनि तव्हांखे पेमेंट अॼुकल्ह पेमेंट हिननि जी घणी उहो मूं कुझु लिखी ॾिनो जियो वारनि सां यार केतिरो 8 पैसा जाम बल्कि जॾहिं मूं नौकिरी वरिती त जियो वारनि मूंखे चयो तूं छा सभु 22 ग्रेड में तोखे छा मिलंदो माडगढ़ तूं हलियो अचु घणो तोखे पघार 11 महीने 7-8 लख रुपया महीने में आराम सां मिली वञे ऐं वरी कमु कुझु कोन कमु कहिड़ो स्क्रिप्ट एडिटर जो कमु ई कोन्हे जियो त लखें रुपया ॾियण राइटर लाइ को मसइलो इन करे कोन्हे जो हुन जे स्टार जी आमदनी लखनि में स्टार पीटीवी माण्हू हेसि ताईं तव्हां घणा ड्रामा लिखिया आहिनि हेसि ताईं घणा ड्रामा लिखिया आहिनि हाणे मूंखे यादि कोन्हे ड्रामा इलाही लिखिया आहिनि सीरियल्स तक़रीबन 16-17 थींदा 16-17 डीआरओ फन ईअं सोलो प्ले नंढा अच्छा हिकिड़ी किस्तार आहे उहे तव्हांजे छोकिरे खे हिन जो शौक़ु आहे हिन में उहो ई ॿी दुनिया वो ठीक है अच्छा हींअर आहे की घर ते में तो वरी पैसो आयो ऐं वियो न बसि धूड़ थियो घर ते आहे हींअर आहे न से हींअर आहे हिते न ऑफिस में अच्छा हींअर ॻोठ वञणु थियो वेझड़ाई में जनरल न ॻोठ फ़िलहाल वञणु अहिड़ो कोन हुअसि हाणे आहियां वञणु अहिड़ो न बोर्ड खां पोइ जेको वञणु न थियो आहे न बोर्ड खां पोइ कोन आहे पर हाणे कंस्टेंटली टच में रहियो आहियां अच्छा ऐं दादू ॿियूं ही सभु उन में DCO खे फ़ोन करणो सॼो पहुचाए मखदूम तॾहिं हो मखदूम शकील शरीफ़ सुठो माण्हू सही सही हाणे दौरे असांजी त हुनखे ख़बर आहे अरबाबनि जी दौरे पर हुन सभिनी खे ॿुधण त माण्हू सभु वारनि उहो असांजे घर जी ज़रूरत कोन्हे असांजे घर त पाण मुर्गी फज़ल बंबरो छो त असांखे वेझो ऐं अमड़ी असां वरी सतराजीअ में थो अचे उहो राज अची टुटो हाणे उहो उन्हनि खे खारायो असां उन्हनि खे उहो इम्तिहान अची वई सही 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 ॿियो ॻोठ ॿुधी वियो असांजा घर बची विया अच्छा ॿियो ॻोठ छड़ो हाकड़ो जो भारती उथली पियो हाणे जी गवर्नमेंट चाहे पई हींअर नाज़र मंगसी साहिबु आयो प्रेसिडेंट साहिब जे हिदायतुनि नाज़र मंगसी सेंसिबल हिकिड़ो माण्हू आहिनि हिकिड़ो ई नाज़र मंगसी जेको ॻाल्हि इन मामले में सही थो करे ऐं सिधी करे छॾे त हीउ कोन्हे हू कोन्हे न हाणे गवर्नमेंट जो इहो प्लान आहे शायदि जेको सुहिणी ढोरो जेको हाकड़ो दया आहे उहो मुंहिंजे पोयां ई हले थो उहो आऊं आर्टिकल लिखंदो आहियां न उहो घणो करे पढ़ंदो आहे पाण बि बोर्ड ॾिठी अथसि ऐं मूं सां ॿ टे भेरा ज़िक्र कयो आहे त
ढोरा खोले था छा? हाँ ये तो होता है खड़ी है। हाँ ना ढोरन जो है सॼे इंजीनियर हाणे जेको ढोर आहे न, हाणे भाई खान जो ढोरो जेको आहे मथां वरी आहे ढोर आहे सभु हाकड़े जा ही शदमपुर खां मथां जेको अचनि हा, पिया इहो आदम जेको खान अचे, जो हाणे इन जे विच में ज़मीन हाकम अली सरदारीअ जी, हाणे मूंखे सम्झ में नथो अचे उहो भरा करे वो ये ढोरा पर हलिया कुछ थोड़ी ना कोन। चांदो वॾी तबाही थी मुंहिंजे हिसाब में माण्हू उते वो सही जेका LBOD आहे उन केतिरा माण्हू जेके उहो रास्ता वञे। बीओडी हूअं कुझु कोन करे, जेके तव्हांजे नेचुरल कुदरत जे जेके पुराणा लंघ आहिनि न उहे छॾियल हुजनि हा न। एलबीडी अॻे मींहं घणो पियो आहे 1957 में यादि मींहं न तमामु घणो हो, पाणी हलियो वेंदो हो समुंड में। एलबीडी नेचुरल कोन है। LBOD नेचुरल कोन्हे ही जेके इहो असल में आकड़ो छा आहे, कलो या हंड्रेड पी पोइ वरी रामकी बाज़ार ॾांहुं ईंदो आहे, पोइ वञी रण कच्छ जे वेझो वञी ख़बर बदीन बदीन तलके ते रहियो आहियां बदीन जी इलाही बदीन में त उहो जेका डंड आहे न शकूर तो उहो त ईअं ॿिए में मोहरी करणी हुई। हाणे हुन 4 घोड़ा किरिया 4 न किरिया। बदीन जो इलाही देयूं समुंड खाई वियो आहे न हा बदीन जो इलाही देयूं जेको LBOD उन में जेको छोड़ करे पई हा इलाही सारो LBOD उते त को न को दर्रा आहे न हिते कोन हुतां मथां थो किरे, हिते पाणी ईअं न पहिरियों ओके वेंदो, हू मथां हीअं थो वञे। इलाही देयूं माना ख़तम थी वियूं आहिनि असल जेको रूट आहे न उहो जेसि ताईं बहाल न कंदा उहो तेसि ताईं। हाणे इहो अरबाबनि जी ज़मीन त हितां पुलूं आहिनि, इन वाह जे हेठां पुलूं आहिनि हिन जे वण जी सॼियूं, पर तंहिंखां अॻु में सॼो जेको ज़मीनदारनि हूंदो हणी बारायूं न हाणे इन्हनि ते सागड़ खां वठी इहो कल टियों ॾींहुं हिन में मीरपुर खाल में मीटिंग थी आहे हुन में जुॾो ॿुॾो जेको शहर आहिनि इहे सारा शहर जेके काफ़ी सारा जेके इंक्रोच थियल आहिनि उहे हटाईंदा न पर ॻाल्हि हाणे हाणे छा करणो, ॾींहं केतिरा बचा मतलब नी वरी अची ॾींहं पूरा थिया पिया हाणे कहिड़ा ढोरा हिन जा पूरा थिया पिया न मथे वरी नई हुकूमत अची कंदी। पर हूअं ई भला ॾिसो न हाणे 4 साल में कोन थियो त बाक़ी खणी सपोज साल ई सही, साल में छा थींदो, इहो उन ई वक़्तु करिणो हो। ऐं बल्कि जॾहिं पहिरीं ॿोॾि होॾां आई न तॾहिं बि असां रड़ियूं कयूं, तॾहिं बि उतां पाणी छॾिणो आकड़े में हो, पर वरी हिन जूं मिलूं विलूं उते विच में पोइ शीर्षा विच में अची ऐं कमु ख़राबु कयो सॼो। ही सभु आहिनि कमाइण पियूं, खाओ पीओ मौज करो, छो त हुननि खे ख़बर आहे त इहे असांजो आख़िरी टेंडियूं आहे, तंहिंखां पोइ अलाह हूअं हुकूमत ख़तमु अॻु बि थी सघी हुई, ॿियो को मसइलो कोन्हे, पर ॻाल्हि इहा हुनजे विच में शइ कोन न पिया करणु चाहींदी, भले हली पंहिंजो टेन्यूर पूरो वरी यकी जिंद छुटे पोइ बि घुरियूं ॼाणनि हुजे। किताब से को छुपाइणो हुजे त सिंधाला जी छुपींदी हाणे लिखंदो त सिंधाला जी छपी हींअर हिकिड़े अख़बार में वरी आयो लेकिन अदारा सभु रुली विया आहिनि हाणे। ऐं सिंधाला जी त यूनिवर्सिटी जे कंट्रोल में, पर हुन पब्लिकेशन खां वधीक ॿियो कमु आहे। पाणी तव्हां इलाही साईं हसरत हुई इलाही जेका आहे न इलाही टाइम खां कचहरी करण जी मिलण जी सिंधाला जी में बि आयासीं ऐं तव्हांजे घर ते 2 दफ़ा आयो हुउसि 2 टे दफ़ा जॾहिं पढ़ंदा पिया हुआसीं हिते हैदराबाद में न, पर पोइ असांजी ईअं सम्झो हाणे केॾीमहिल तव्हांखे टाइम मिले या टाइम कढो असांजी रिहाइश हिते ई आहे हैदराबाद में, त पोइ मानी खाऊं गॾिजी न इहो हली वेहंदासीं विच में आऊं थोरो वियोसीं हेठि मथे थी, अच्छा पोइ वरी इंसुलिन ते आयुसि पोइ ठीकु थियो आहियां। अच्छा पर उहा बि जॾहिं आहिस्ते आहिस्ते ठीकु करे शुगर जेका किरण आहे मुला सुठी आहे माना हाणे कंट्रोल में। अच्छा शुगर किरण उमन किरण थी वियो
ख़बर तो करो कि निंड में हूंदो त माण्हू जागी पवंदो। बाबा शाहनवाज़ मिठाण खाइण जो मौक़ो मिलियो बाबा शाहनवाज़ जोड़े जे ते तव्हां जो करण को किताब वग़ैरह अगर लिखी आर्टिकल तव्हां पढ़ंदा आहियो पर अगर हाणे जीअं हुनजी वरसी थींदी त उन खां पहिरीं जेकॾहिं को किताब वग़ैरह अहिड़ो लिखी ॾियो असांखे त पोइ वरी प्रिंट वग़ैरह करे हुन वरसी जे मौक़े ते आणियूं। किताब जो त हाणे मूं वटि टाइम कोन्हे हीअं त ॿाहिरि वाइदो कयो वेठो मूंखे भले वॾो जेके पंहिंजी बाक़ी लाइफ कट ऑफ करे छॾी सॼी पंहिंजे कम जे पोयां जॾहिं अंग्रेज़ीअ माण्हू लिखे थो न उहो तव्हांखे तमामु प्रोफेशनली कंहिं ख़ासि पिच ते वञी लिखिणो हूंदो उन में रीराइट एतिरो करिणो पए जो मतिलबु तव्हां 2 साल जहिड़ा अगरि आयो ई कोन ॿाहिरियुनि राइटरनि खां बि अशर अंग्रेज़ी सो बहरहाल उहो इहो ई किताब हिकिड़ो काफ़ी आहे पोइ न को ड्रामे जी ज़रूरत न को कंहिंजी पोइ 7 पीढ़ियूं वेठियूं खाईंदी बसि। हा हा खंड ॿ चमचा